नाज़रीन वाक़े आगाह कयूं उत्तर वज़ीरिस्तान जे इलाक़े दत्ताखेल में पोलियो टीम ते हमले सबब 3 ॼणा शहीद थी विया। दत्ताखेल में हथियारबंदनि पोलियो टीम ते हमलो कयो आहे, जंहिं दौरान 3 ॼणा शहीद थी विया आहिनि। अख़्तियारनि जो चवणु आहे त हमले में 2 पुलिस एहलकार ऐं 1 पोलियो वर्कर शहीद थी वियो आहे। वाक़े बाद पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारा इलाक़े खे कड़ो चाढ़े छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं पिया, उत्तर वज़ीरिस्तान जे इलाक़े दत्ताखेल में पोलियो टीम ते हमलो कयो वियो आहे। हमले में 3 ॼणा शहीद थी चुका आहिनि। दत्ताखेल में हथियारबंदनि पोलियो टीम ते हमलो कयो आहे, जंहिं दौरान 3 ॼणा शहीद कया विया आहिनि। अख़्तियारनि जो चवणु आहे त हमले में 2 पुलिस एहलकार ऐं 1 पोलियो वर्कर शहीद थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं पिया, उत्तर वज़ीरिस्तान जे इलाक़े दत्ताखेल में पोलियो टीम ते हमलो कयो वियो आहे। हमले दौरान 3 ॼणा शहीद थिया आहिनि। दत्ताखेल में हथियारबंद पोलियो टीम ते हमलो कयो आहे, जंहिं दौरान 3 ॼणा शहीद थी विया आहिनि।